नानी काज़ी अहमद वेझो हथियार बंदन फायरिंग करे एक जणे के क़त्ल करे छड़ियो आहे। वधिक तफ़सील आहे असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे मेहरान टीवी जो रिपोर्टर गुलाम हैदर उन्नड़। जी गुलाम हैदर, छा तफ़सील आहे? जी बिल्कुल, असां पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाईंदा आहियूं त काज़ीअमल ॻोठ हथू खोसे में खोसा बिरादरी जे ॿिनि धुरनि में अली खान खोसो अब्दुल हकीम खोस जे विच में हलंदड़ खूनी तकरार ॿीहर कर खयो आहे। हथियारबंद गोलियूं खणी 22 वरनि जो शहबाज़ खोसे खे सख़्तु ज़ख़्मी करे विधो। ज़ख़्मी खे इंतहाई नाज़ुक हालत में काज़ीअमल अस्पताल पहुचाइण बाद खेसि मरनिंग हालत में नवाबशाह अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिथे ज़ख़्मनि जा सूर न सहंदे हू फौत थी वियो आहे। क़त्ल जे मक़तूल जो लाश नवाबशाह खां काज़ीअमल अस्पताल मुंतक़िल कयो पियो वञे, जिथे लाश जो पोस्टमार्टम कयो वेंदो। ॿिए तरफ़ जहिड़ंदड़ धुरियुनि विच में क़त्ल वारो वाक़े बाद छिकताड़ जारी आहे। हिक ॿिए मथां फायरिंग कई पई वञे। पुलिस वाक़े खां रवानी कई वई आहे। मां पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाईंदो हलां, तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त काज़ीअमल जे आसपास इलाइक़नि में दुश्मनियूं अञा ताईं हलंदड़ आहिनि। काफ़ी माण्हुनि जूं जानियूं ज़ाया थी वियूं आहिनि। केतिरनि जहिड़नि जा फ़ैसिला थिया आहिनि, लेकिन अञा ताईं कुझु जुड़ियुनि जो आम्हूं साम्हूं तकरार हलंदड़ आहे, जंहिंमें खोसा बिरादरी जे पाण में हलंदड़ तकरार, उन खां पोइ जतोई बिरादरी जे खूनी तकरार अञा ताईं हलंदड़ आहे। इन खां अलावा ॿ रातियूं पहिरीं काज़ीअमल में राहू बिरादरी ऐं जतोई बिरादरी में मामूली ॻाल्हि सां झेड़ो थियो, जंहिंमें हिकु नौजवान जेके गोली लॻण करे सख़्तु ज़ख़्मी थी पियो। उन खां पोइ जेके काज़ीअमल जा हालात आहिनि, जंहिंमें सियासी समाजी ऐं अदीबनि ऐं वकीलनि ऐं साहबनि इहे ई ॻणिती ज़ाहिर करे चयो आहे त काज़ीअमल जे आसपास इलाइक़े में जेके रत जी रांदि खेॾी पई वञे, उहा महिरबानी करे बंदि कराई वञे। हिननि काज़ीअमल जे सरदार सदार जाम चंगेज़ ख़ान ओनर, सरदार जाम समाजी ओनर जाम आफ्ताब ख़ान ओनर ऐं ॿियनि MP MNA खे गुज़ारिश कई आहे त महिरबानी करे हिन ते जेकी रांदि खे क़त्ल जी खून जी रांदि खेॾी पई वञे, इन्हनि जे पाण में ॻाल्हियूं करे हिन जो ठाह करायो वञे। जी गुलाम हैदर, अवां जी महिरबानी।